लेकिन जॾहिं पूतना मरी तो परीक्षित महाराज के सुखदेव भगवान चयो त हे परीक्षित हाणे पूतना जो संस्कार कीअं थिए। एडी लंबी चौड़ी ग्वाल बाल डुकंदा आया, चवण लगा नंद बाबा पूरा रोड जाम थी विया आहिनि, ट्रैफिक जाम थी वई आहे, पूतना अची ईअं किरी आहे, कीअं कजे। तॾहिं नंद बाबा चयो खंड खंड करे जेके वण हिन 9 किलोमीटरनि में किराया आहिनि उहे सभी वण खणी करे हिन जी अंतिम चिता संस्कार करे छॾियो। तॾहिं हूअं ई कयूं ब्रज गोकुल वासिन। ऐं जेॾीमहिल उन जी चिता जली त अद्भुत सुगंध उथण लगी, अहिड़ी सुगंध आहा कि आनंद पियो अचे। उहा सुगंध टिनी लोकनि में छाइजी वई। परीक्षित महाराज प्रश्न कई त पापिण हुई, कपट करे आई, भगवान के जहर पियारण आई ऐं पाप ई पाप कया, नंढनि ॿारनि खे मारींदी त हिन जे जलण में कीअं खुशबू अची वई। त शुकदेव भगवान चवण लगा हे परीक्षित भगवान कंहिंखे स्पर्श करे छॾनि, अरे सपने में भी कंहिंखे स्पर्श कनि त उहो परम पवित्र थी वेंदो आहे, शुद्ध थी वेंदो आहे। पूतना जे त गोद में अची करे भगवान वेठा, इन जो स्तनपान कयो, खीर पीतो, उन जा पाप काथे रहिया, उहा त शुद्ध पवित्र थी वई। हे परीक्षित इहा ई पूतना राजा बलीअ जी धीअ हुई, चओ हरे राम। रत्नावली उन जो नालो हो। कल कथा ॿुधो तव्हां, जेॾीमहिल वामन भगवान आया उन्हनि जो सुंदर स्वरूप ॾिसी करे लॻुसि काश मुंहिंजो पुटु हुजे हा, मां हिन खे खीर पीआरियां। केवल मन में इहा भावना रखी प्रेम जी। सर्वांतर्यामी भगवान वामन सम्झी विया। श्री कृष्ण चयो माता तथास्तु, वरदान ॾिनो। ॾिसो न तपस्या बि न कई, कुझु बि न कई, एतिरे तई भावग्राही जनार्दन भाव ग्रहण कयो तथास्तु। लेकिन जीअं भगवान विराट रूप धारण कयो, बली महाराज त सम्झी विया, प्रणाम कयूं, लेकिन उनखे गुस्सो अची वियो कि मुंहिंजे पीउ जी संपत्ति राज हिन नष्ट करे छॾियो। अरे एॾो वॾो विराट रूप, अरे अहिड़ो गुस्सो थो अचे, जहर ॾेई मारे छॾिया। हरे राम। भगवान वामन मूं विराट ठहियल चवनि था ओहो छा चई छॾे, तथास्तु माता, इहो बि तुंहिंजो भाव पूर्ण थींदो। ॿई भाव पूर्ण कया। भगवान खीर बि पीतो, जहर बि पीतो ऐं गति बि ॾिनी, जबकि गति उन न घुरी, लेकिन भगवान उहो वैकुंठ ॾिनो जेको यशोदा मैया खे पोइ मिलंदो। ब्रह्मा जी चवनि था हिकु बार भगवान खां, प्रभु पूतना छा करण आई, जहर पीआरण आई तव्हांखे? हा। जहर पीआरियईं, तव्हां पीतो? हा पीतो। कहिड़ी गति ॾिनो उनखे? वैकुंठ ॾिनो? हा ॾिनो। जेको यशोदा मैया खे ॾींदो उहो ई की उन खां लोअर क्लास वारो? न न, यशोदा मैया वारो, उहो ई वैकुंठ। त जंहिं जहर पीआरियो उनखे तव्हां वैकुंठ ॾिनो, ऐं जंहिं यशोदा मैया तव्हांखे खीर पीआरियो, जंहिं गोपिन तव्हांखे मखण खाराया, रोई रोई यादि करे करे ॾुध मलाई रबड़ियूं लस्सी ऐं छाछ पीआरियो, मखण प्रेम सां खाराया, उनखे छा ॾींदव? त श्री कृष्ण जा नेत्र सजल थिया, चुप थिया, आंसुनि जी धार वहण लगी। ॿुधायो न प्रभु। त श्री कृष्ण चवण लगा उन्हनि खे मां छा ॾेई सघंदुमि, उन्हनि खे कुझु बि न ॾेई सघंदुमि, मां केवल उन्हनि जो कर्ज़दार रही थो सघां। मां त हमेशा हमेशा सदा सदा युगन युगन तक सदा सदा उन जो ऋणी ठहियल रहंदुमि, ऐं उन में ई मूंखे आनंद आहे। उन जो ऋण मां कॾहिं न लाहे सघंदुमि, न की लाहिण थो चाहियां। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ये भागवत में भगवान गोपिन जी लाइ गोपिन जे साम्हूं बि वचन चया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोलो पूतना उद्धार भगवान की। इन तरह सां ॾिसो पूतना वध न लिखियल आहे, पूतना उद्धार। भगवान पूतना जो